अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जी ड्रामे मोहरा जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर वञो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हमज़ा जी माउ जेका आहे अलीज़ो जी ससु कामयाबु थी वई ऐं अलीज़ो खे जेको त ॾाकड़ तां सीड़ियुनि तां धिको ॾेई करे ऐं हुनजो जेको माना हाल कयो, जेको अस्पताल में दाख़िल थियण खां पोइ अलीज़ो त बची वई दोस्तों। हनान जे करे हनान हुते मौजूदु हुयो, पंहिंजी अमड़ खे दवा वठी ॾियण लाइ आयो हुयो ऐं हुन ते रत जी ज़रूरत पइजी वई। जॾहिं त सिकंदर जो ऐं अलीज़ो जे रत जो ग्रुप जेको हिकु ई हुयो, पर सिकंदर जेको साफ़ इनकार करे छॾियो त मां अस्पताल अचण ई नथो चाहियां। ऐं हुते हनान जेको आहे त अलीज़ो खे कमु अची वियो ऐं हनान जी रत जे करे जेका अलीज़ो बची वई, पर हुनजे ॿार जी ज़िंदगी जेका आहे ज़ाया थी वई दोस्तों। तव्हांखे ॾसींदो त अरमीन जी जेका धीउ आहे दोस्तों, त उनखे अलीज़ो खे धिको ॾींदे करे उनखे ॾिसी वरितो आहे ऐं अरमीन खे जेको चई रही आहे, चैलेंज करे रही आहे त मां जेका तुंहिंजो राज़ इहो सभिनी जे साम्हूं ज़ाहिर कंदसि ऐं तोखे ख़्वार कंदसि। ऐं अरमीन जेको नेक्स्ट एपिसोड में वॾी परेशान नज़र ईंदी ऐं सॼी हक़ीक़त जेको आहे त अलीज़ो सां कंदी जेको अरमीन जी धीउ दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में धमाकेदार मज़ो थियण वारो आहे दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिकंदर जेको कंहिं जाइ ते पहुचंदो जिते हुनखे ख़बर पवंदी त अनुषा हिते रहे थी ऐं हुतां जॾहिं जांच पीच कराईंदो, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो जॾहिं जांच पीच कराईंदो दोस्तों, त हुते का बि अनुषा नाम जी जेका छोकिरी न रहंदी हूंदी ऐं उहा जॻह जेका ख़ाली पई हूंदी दोस्तों। ऐं सिकंदर खे वॾो धकु लॻंदो त हिते त मूंखे पकी डिटेल मिली हुई, पर हिते बि न आहे ऐं हुनखे सिकंदर खे इहा ख़बर न आहे त अनुषा जेको आहे त मरी चुकी आहे। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हनान ऐं जेको फरिया जे विच में जेको आहे त तलक कलामी जीअं त फरिया जेको हनान खे हर वक़्तु ज़लील कंदी रहंदी हुई, पर हनान जेको आहे त हाणे हुनजे मथां क़ाबिज़ थी वियो आहे ऐं हुनजो को बि चयो नथो मञे ऐं न वरी हुन खां डिॼे थो ऐं सिर्फ़ु जेको फरिया जेको हुनखे चई रही आहे त हू फेराए हुनखे मुंहुं ते हणी रहियो आहे ऐं हनान जेको आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण ॼाणे थो ऐं सिखी वियो आहे दोस्तों। ऐं जेको आहे त फरिया खे हर मोड़ ते जेको आहे त नीचो ॾेखारे रहियो आहे। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त फरिया जी धीउ जेका आहे त हुनजी शादी जेको दाइम सां न थियण जो सबबु जेको आहे त हिकु वॾे में वॾी जेको फरिया आहे हुनजी माउ आहे दोस्तों। त हुनजे करे बि माना उहो बाग़ी थी करे ऐं जेको आहे त अलीज़ो खे सभु कुझु ॿुधाईंदी नेक्स्ट एपिसोड में ऐं अलीज़ो खे जॾहिं ख़बर पवंदी त इहो हिनजे ॿार मुंहिंजे ज़ाया करण में हिनजो हथु आहे, त हू जेका आहे वधीक जीअं शीणीअ वांगुरु थी वेंदी ऐं हुननि खे जेको आहे त अज़ाब ॾींदी दोस्तों। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।